Who was the first president of Pakistan? पाकिस्तान जो पहिरियों सदर केरु हो? सिकंदर मिर्ज़ा, कायदे आज़म, लियाकत अली ख़ान, सर सैयद अहमद ख़ान। तो इन जो राइट ऑप्शन आहे ऑप्शन ए, यानी सिकंदर मिर्ज़ा पाकिस्तान जो पहिरियों सदर हो। द मादरे मिल्लत फातिमा जिन्ना वाज़ क़ौम जी मां जंहिंजो लक़ब आहे या मदर ऑफ द नेशन कहिड़े पेशे सां वाबस्ता हुई? त ऑप्शन ए आहे टीचर, ऑप्शन बी आहे डेंटिस्ट, ऑप्शन सी आहे नर्स, ऑप्शन डी आहे नन ऑफ दीस। त इन जो जेको राइट ऑप्शन आहे बी। हू वाज़ द फर्स्ट प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान? पाकिस्तान जो पहिरियों वज़ीर आज़म केरु हुयो? सिकंदर मिर्ज़ा, कायदे आज़म, लियाकत अली ख़ान, नन ऑफ दीस। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी। Who suggested the name of Pakistan? पाकिस्तान जो नालो कंहिं तजवीज़ कयो? कायदे आज़म, लियाकत अली ख़ान, चौधरी रहमत अली, नन ऑफ दीज। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, चौधरी रहमत अली पाकिस्तान जो नालो तजवीज़ कयो पाकिस्तान। Who wrote the anthem of पाकिस्तान? पाकिस्तान जो क़ौमी तरानो कंहिं लिखियो? पाकिस्तान जो क़ौमी तरानो आहे पाक सर ज़मीन शाद बाद। त ऑप्शन ए आहे अब्दुल हफीज़ जालंधरी, चौधरी रहमत अली, सिकंदर मिर्ज़ा, नन ऑफ दीज। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, अब्दुल हफीज़ जालंधरी पाकिस्तान जो क़ौमी तरानो लिखियो। वेयर इज़ लोकेटेड द फैसल मॉस्क? फैसल मस्जिद किथे वाक़ आहे? कराची, लाहौर, इस्लामाबाद, कोटा। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे इस्लामाबाद। फैसल मॉस्क इस्लामाबाद में आहे। In 1960 Indus Treaty वाटर signed between, यानी 1960 ईस्वीअ में इंडस ट्रीटी वाटर जेको साइन थियो उहो कंहिंजे विच में थियो? पाकिस्तान एंड चाइना, पाकिस्तान एंड हिंदुस्तान, पाकिस्तान एंड ईरान, नन ऑफ दीज। त इन जो करेक्ट ऑप्शन बी, यानी इंडस ट्रीटी वाटर पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे विच में साइन थियो, यानी हीअ हिकु मुआहिदो हुयो जेको 1960 ईस्वीअ में थियो हो। हू बिकेम द फर्स्ट चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान? पाकिस्तान जो पहिरियों चीफ जस्टिस केरु बणियो? अलामा इक़बाल, चौधरी रहमत अली, अब्दुल रशीद, लियाकत अली ख़ान। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, अब्दुल रशीद पाकिस्तान जो पहिरियों चीफ जस्टिस बणियो। डॉक्टर अब्दुल सलाम वाज़ अ साइंटिस्ट ऑफ? डॉक्टर अब्दुल सलाम कहिड़े मुल्क जो साइंसदान हुयो? पाकिस्तान, हिंदुस्तान, अफ़गानिस्तान, ईरान। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे पाकिस्तान। डॉक्टर अब्दुल सलाम पाकिस्तान जो मुसलमान साइंसदान हुयो। अॻियो सवाल आहे इन 1979 डॉक्टर अब्दुल सलाम रिसीव्ड नोबेल प्राइज़ इन विच फील्ड? 1979 ईस्वीअ में डॉक्टर अब्दुल सलाम कहिड़े शोबे में नोबेल इनाम हासिल कयो? ऑप्शन ए आहे बायोलॉजी, बी फिज़िक्स, सी केमिस्ट्री, डी इंग्लिश। त इन जो सही जवाब आहे फिज़िक्स। डॉक्टर अब्दुल सलाम फिज़िक्स जे शोबे में नोबेल प्राइज़ हासिल कयो। यूनाइटेड नेशंस (UN) फाउंड इन? अक़वाम मुतहिदा जो बुनियाद कॾहिं पियो? ऑप्शन ए आहे 1940, बी 1945, सी 1946, डी 1947। त इन जो सही जवाब आहे ऑप्शन बी, 1945 ईस्वीअ में अक़वाम मुतहिदा जो बुनियाद पियो, यूनाइटेड नेशंस जो। अॻियो सवाल आहे वर्ल्ड वार वन वाज़ फाट इन? पहिरीं महाभारत जंग खे कॾहिं विड़ी वई? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, पहिरीं जेका महाभारत जंग हुई उहा 1914 खां 1918 ताईं विड़ी वई। थोरो सवाल आहे वर्ल्ड वार सेकेंड वाज़ फाट इन? ॿी महाभारत जंग कॾहिं विड़ी वई? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए। 15 सवाल आहे हू बिकम द फर्स्ट फीमेल गवर्नर ऑफ सिंध? सिंध जी पहिरीं औरत गवर्नर केरु बणी? बेनज़ीर भुट्टो, राना लियाकत अली ख़ान, फातिमा जिन्ना, नन ऑफ दीज। त इन जो सही जवाब आहे राना लियाकत अली ख़ान। राना लियाकत अली ख़ान लियाकत अली जी घरवारी हुई जेका सिंध जी पहिरीं औरत गवर्नर बणी। अॻियो सवाल आहे हू बिकम द फर्स्ट फीमेल प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान? पाकिस्तान जी पहिरीं औरत वज़ीर आज़म केरु बणी?
बेनज़ीर भुट्टो, राना लियाकत अली ख़ान, फातिमा जिन्ना, नन ऑफ दीज़। त इन जो सही जवाबु आहे बेनज़ीर भुट्टो। बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान जी पहिरीं औरत वज़ीर आज़म बणी। अॻियो सवाल आहे सर सैयद अहमद ख़ान डाइड ऑन 27 मार्च 1898 सर सैयद अहमद ख़ान 27 मार्च 1898 ईस्वीअ में कहिड़े हंधि वफ़ात कई? अलीगढ़, दिल्ली, लाहौर, नन ऑफ दीज़। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए। अॻियो सवाल आहे इन 1906 ऑल इंडिया मुस्लिम लीग फाउंड इन। 1906 में ऑल इंडिया मुस्लिम लीग जो बुनियादु कंहिं विधो? यानी हिकु सवाल त इहो आहे त ऑल इंडिया मुस्लिम लीग जो जेको बुनियादु पियो उहो 1906 ईस्वीअ में पियो। ठीकु आहे, ऐं उहो कंहिं विधो, उनजो केरु हुयो फाउंडर? त ऑप्शन ए आहे सर आगा ख़ान, ऑप्शन बी नवाब सलीमुल्लाह, ऑप्शन सी सर सैयद अहमद ख़ान, ऑप्शन डी नन ऑफ दीज़। इन जो करेक्ट ऑप्शन आहे बी नवाब सलीमुल्लाह 1906 ईस्वीअ में ऑल इंडिया मुस्लिम लीग जो बुनियादु विधो। अॻियो सवाल आहे इन 1916 लखनऊ पैक्ट वाज़ बिटवीन। हाणे हिकु त इहो सवाल आहे त जेको लखनऊ पैक्ट हुयो या लखनऊ मुआहिदो हुयो उहो 1916 ईस्वी में थियो, ऐं हिन सवाल में पुछे थो त उहो कंहिंजे विच में थियो? कांग्रेस एंड लीग, कांग्रेस एंड ईरान, लीग एंड ईरान, नन ऑफ दीज़। त इन जो सही जवाबु आहे कांग्रेस एंड लीग। लखनऊ जेको मुआहिदो हुयो उहो कांग्रेस ऐं लीग जे विच में थियो। अॻियो सवाल आहे क़ाइदे आज़म रिप्रेज़ेंट्स हिज 14 पॉइंट्स इन। क़ाइदे आज़म पंहिंजा 14 नुक़्ता कॾहिं पेश कया? त इन जो सही जवाबु आहे 1929। क़ाइदे आज़म जॉइंट ऑल इंडिया मुस्लिम लीग। क़ाइदे आज़म ऑल इंडिया मुस्लिम लीग में कॾहिं शामिल थियो? 1906, 1913, 1914, 1915। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी सर सैयद अहमद ख़ान वाज बॉर्न इन 1817 इन। सर सैयद अहमद ख़ान 1817 ईस्वीअ में कहिड़े मुल्क में ॼाओ? पाकिस्तान इस्लामाबाद, इंडिया दिल्ली, ईरान तेहरान, नन ऑफ दीज़। त करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी सर सैयद अहमद ख़ान इंडिया जे गादी जे हंधि दिल्ली में पैदा थियो। क़ाइदे आज़म मदर वाज़। क़ाइदे आज़म जी माउ जो नालो छा हुयो? फातिमा जिन्ना, मिठी बाई, पूंजा, नन ऑफ दीज़। त सही जवाबु आहे मिठी बाई। क़ाइदे आज़म फादर नेम वाज़। क़ाइदे आज़म जे पीउ जो नालो छा हो? जिन्ना, पूंजा, भाई जिन्ना, नन ऑफ दीज़। करेक्ट ऑप्शन आहे बी पूंजा। सवाल आहे व्हेन क़ाइदे आज़म बिकम द प्रेसिडेंट ऑफ ऑल इंडिया मुस्लिम लीग। क़ाइदे आज़म ऑल इंडिया मुस्लिम लीग जो सदर कॾहिं बणियो? 1913, 1914, 1915, 1916 ईस्वी। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी 1916 ईस्वीअ में क़ाइदे आज़म ऑल इंडिया मुस्लिम लीग जो सदर बणियो ऐं 1913 में हिन ऑल इंडिया मुस्लिम लीग खे जॉइन कयो। वेयर इज़ लोकेटेड मीनार पाकिस्तान। मीनार पाकिस्तान किथे वाक़िअ आहे? कराची, लाहौर, इस्लामाबाद, कोटा। त सही जवाबु आहे लाहौर। लाहौर में मीनार पाकिस्तान वाक़िअ आहे। मिंटू पार्क इज़ द ओल्ड नेम ऑफ। मिंटू पार्क कंहिंजो पुराणो नालो आहे? रानी पार्क, मीनार पाकिस्तान, अलादीन पार्क, नन ऑफ दीज़। इन जो करेक्ट ऑप्शन आहे मीनार पाकिस्तान ऐं ही लाहौर में आहे। सवाल आहे क़ाइदे आज़म डाइड ऑन 11 सितंबर 1948 काज़्ड अ डिजीज़। ऑप्शन ए आहे मलेरिया, बी ट्यूबरकुलोसिस, सी स्मॉल पॉक्स, डी नन ऑफ दीज। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे बी एंग्लो ओरिएंटल कॉलेज एस्टेब्लिश्ड इन 1985 बाय। एंग्लो ओरिएंटल कॉलेज जो बुनियादु 1985 ईस्वीअ में कंहिं विधो? हाणे हिकु सवाल हिते ई थियो त एंग्लो जेका ओरिएंटल कॉलेज हुई अलीगढ़ में उनजो बुनियादु 1985 ईस्वीअ में विधो वियो। ऐं ॿियो सवाल हिते इहो थियो त कंहिं उनजो बुनियादु विधो? ऑप्शन ए आहे लियाकत अली ख़ान, बी क़ाइदे आज़म, सी सर सैयद अहमद ख़ान, डी नन ऑफ दीज।
इन जो सही जवाब है सर सैयद अहमद खान। जंहिंखे 1920 ईस्वी में एक यूनिवर्सिटी जो दर्जो मिलियो। अगलो सवाल है वेयर अल्लामा इकबाल gave the idea for separate state for Muslims in 1930। अल्लामा इकबाल 1930 ईस्वी में मुसलमानों लाइ अलग रियासत जो ख्याल किते पेश कई। कराची, इलाहाबाद, लाहौर, नन ऑफ दीज। जो करेक्ट ऑप्शन है बी। इलाहाबाद में अल्लामा इकबाल 1930 ईस्वी में मुसलमानों लाइ अलग रियासत जो ख्याल पेश कयो। लाहौर रेजोल्यूशन पाकिस्तान रेजोल्यूशन वाज पास्ड इन। करारेदाद पाकिस्तान कॾहिं थियो, यानी पहिरियों उनखे लाहौर रेजोल्यूशन चयो वेंदो ऐं बाद में उनखे पाकिस्तान रेजोल्यूशन चयो वियो। ॻाल्हि साॻी आहे, ठीकु आहे। त करारेदाद पाकिस्तान कॾहिं थियो? 1930 ईस्वी, 1830 ईस्वी, 1840 ईस्वी, 1940 ईस्वी। इन जो सही जवाब है 1940 ईस्वी। सैयद अहमद खान was given the title of Sir by। सैयद अहमद खान के सर जो लक़ब कंहिं ॾिनो? ए हिंदू, बी मुस्लिम्स, सी ब्रिटिश, डी नन ऑफ दीज। द करेक्ट ऑप्शन है सी। वेयर अल्लामा इकबाल वाज बॉर्न। अल्लामा इकबाल किथे ॼाओ? ए लाहौर, बी इस्लामाबाद, सी सियालकोट, डी नन ऑफ दीज। द करेक्ट ऑप्शन है सियालकोट। अल्लामा इकबाल सियालकोट में पैदा थियो। अगलो सवाल है वेन अल्लामा इकबाल वाज बॉर्न। अल्लामा इकबाल कॾहिं ॼाओ? 9 नवंबर 1877, 9 नवंबर 1977, 9 नवंबर 1876, नन ऑफ दीज। द करेक्ट ऑप्शन है ए। अल्लामा इकबाल 9 नवंबर 1877 ईस्वी में ॼाओ ऐं सियालकोट में ॼाओ। हु इज़ द नेशनल पोइट ऑफ पाकिस्तान। पाकिस्तान जो क़ौमी शाइर केरु आहे? ए शेक्सपियर, बी अल्लामा इकबाल, सी बाबा फरीद, डी नन ऑफ दीज। यानी जो करेक्ट ऑप्शन है अल्लामा इकबाल। अल्लामा इकबाल पाकिस्तान जो नेशनल पोइट है। व्हिच इज़ द कैपिटल ऑफ पाकिस्तान। पाकिस्तान जे गादी जो हंधु कहिड़ो आहे? ए कराची, बी इस्लामाबाद, सी लाहौर, डी पेशावर। यानी जो करेक्ट ऑप्शन है इस्लामाबाद। इस्लामाबाद पाकिस्तान जे गादी जो हंधु आहे। सो उम्मीद है ही लेक्चर तव्हांखे पसंदि आयो हूंदो।